अवामी तहरीक के सदर अयाज लतीफ पलीजे जी अगवाणी में रैली कढी नसीम नगर में प्रेस क्लब आडो बुख हड़ताल कई वई। कराची में मज़हर राहूजे जी अगवाणी में प्रेस क्लब ॿाहिरां मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें जसकम अगवान इलाही बख्श बिकक समेत अवामी तहरीक के कारकुननि जे वॾे अंग शिरकत कई। शिकारपुर में गुल हसन, सईद सुमरे, अब्दुल कादिर ऐं ॿियनि जी अगवाणी में मीरानी बाग वटि बुख हड़ताल कई वई। शदादपुर में रफ़ीक जखरे जी अगवाणी में एहतजाजी रैली कढी वई। मीरपुर ख़ास में इकबाल रिन, असगर नारे जे, वाजिद लगारी ऐं ज़ीशान लगारी जी अगवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। बाडे में शौकत सुमरे, इब्राहिम बुघे ऐं ज़ाहिद मंगे जी अगवाणी में अवामी तहरीक के कारकुननि मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई। खैरपुर नाथन शाह में सोमर चांडे, आसिफ लुंडे ॿियनि जी अगवाणी में रैली कढी बुख हड़ताल कई। मेहर में एडवोकेट अबरार अबड़े ऐं इम्तियाज़ जतोई जी अगवाणी में रैली कढी वई। जोहीअ में गुलाम अली ब्रह्माणी ऐं सिजावल रुस्तमानी जी अगवाणी में अलामती बुख हड़ताल कई वई। जाम नवाज़ अली में दोस्त अली कटोवर ऐं सदोरे ख़ास केडीअ जी अगवाणी में अवामी हाउस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो वियो। दौलतपुर सफ़न में मोहम्मद खान लाखे, गुलाब ओठे ॿियनि जी अगवाणी में अवामी तहरीक जे कारकुननि मुज़ाहिरो कयो। कोट गुलाम मोहम्मद में नूर मोहम्मद ख़ास केली, डॉक्टर अमीन लगारी, रशीद ख़ास केली, भगवान दास कोहलीअ जी अगवाणीअ में रैली कढी शाह लतीफ़ चौक ते धरणो हयो वियो। तंगवाणीअ में असगर मलिक, जसकम जे नौबत मीरानी, सचल मलिक ऐं नवाब अली मोहम्मद में रफ़ीक लाखे ऐं मुर्तज़ा जोखे जी अगवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। सिजावल में अताउल्ला मेमण ऐं ॿियनि जी अगवाणीअ में रैली कढी वई। अगवाननि जो चवणु हो त घर शुमारी दौरान सिंधी माण्हुनि जा घर ॻणप में शामिल न पिया कया वञनि, जेका वॾी साज़िश आहे। टंडे अलैयार, टंडे मोहम्मद खान, ठट्टे, झुडे, शदादपुर, कंबर, कुनरी, गोलाची, मीरपुर सामारे, मीरपुर बठोरे, नज़ीराबाद, घारे ऐं ॿियनि शहरनि में पिणु मुज़ाहिरा कया विया।